हुकूमत का ये फैसला है कि कोई नया नहर सिंधु दरिया से नहीं बनाया जाएगा जब तक काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में बामी रजामंदी ना हो। भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। मोदी जहां भी जाता है वो आपकी इंडस वैली सिविलाइजेशन का जिक्र करता है। उस सिविलाइजेशन तो पाकिस्तान में हमारे लारकानों में मोहनजोदारो उसका निशानी है। हम उसका वारिस है, हम इस दरिया के वारिस है, मुहाफिज है और इसका तहफ़्फ़ुज़ करेंगे। सिंधु पे डाका, सिंधु पे डाका, सिंधु पे डाका। नून लीग ऐं पीपल्स पार्टी विच में मुआहिदो थी चुको आहे। तय थी वियो आहे त सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ को केनाल न ठहंदो। CCI इजलास में केनाल मंसूबे खे रद्द कयो वेंदो। सिंध जे अवाम जी मदद सां असां पंहिंजी जदोजहद में कामयाब थी विया आहियूं। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सखर में जश्न सिंधु फतेह जे उनवान सां मुनक़िद जलसे खे ख़िताब। भारतीय वज़ीर आज़म खे ललकारींदे चयाईं त मोदी ॿुधी वठ त सिंधु असांजो आहे। सिंधु में या त असांजो पानी बहंदो या हिननि जो रत। असां सिंधु दरिया जा मुहाफ़िज़ ऐं वारिस आहियूं। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल ई केनाल मंसूबे खे रद्द करे सघे थी। वज़ीर आज़म रिथा ख़त्म करण जो ऐलान नथो करे सघे। केनाल न ठहंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ातिरी कराई आहे। केनाल वारे मामले ते असांजो मौक़िफ़ सच साबित थियो। केनालनि ते को बि कमु नाहे थियो, नई मंज़ूरी ॾिनी वई आहे। CCI इजलास में केनाल्स बाबति फ़ैसिलो न थियो त ॿिया ऑप्शन बि मौजूदु आहिनि। कालाबाग डैम जियां केनाल मंसूबो बि दफ़न थी वेंदो। चोलिस्तान केनाल मंसूबे जी पीढ़ जो पथर रखण वारी तकलीफ़ थी जेका न थियणु घुरिजे। हाँ, वॾे वज़ीर मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं 8 जुलाई ते सदर जे इजलास बाबति ट्विटर ते बयान जारी थियो हो। ट्विटर अकाउंट सदर पाण नाहे हलाईंदो। ग़लती थी सघे थी, हुकूमत खां धार थी सघूं था, पर कहिड़ी ज़मानत आहे त मंसूबो रुकिजी वेंदो। अवाम खे एहतिजाज ख़त्म करण जी अपील आहे। पुरअमन एहतिजाज भली कयो वञे पर माण्हुनि खे तकलीफ़ न ॾिनी वञे। सिंध तास मुआहिदे जी मुअतली जी मज़म्मत कयूं था। पीपल्स पार्टी पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। पहलगाम फालिस फ्लैग ऑपरेशन की नाकामी बैद भारतीय हवाई फौज बौखलाहट जो शिकार। भारतीय हवाई फौज पंहिंजी अवाम जो दुश्मन बणिजी वई। भारतीय हवाई फौज जे वेढ़ाक जहाज़ पंहिंजी आबादी में बम किराए छॾिया। वाक़ियो भारत की रियासत मध्य प्रदेश जे इलाइक़े शिवीपुर में पेश आयो आहे। भारत की एयरफोर्स पंहिंजे मुल्क में ही बम किराए छॾिया। बम किराइण सां आबादी ऐं मिल्कियतुनि खे नुक़सान पहुतो। केतिराई घर तबाह, केतिरनि ई माण्हुनि जे मारिजण जा इतला। दिफ़ाई माहिरनि जो चवणु आहे त वाक़ियो भारत जी गैर ज़िम्मेवारी ऐं बौखलाहट खे ज़ाहिर करे थो। पहलगाम फॉल्स फ्लैग वाक़ियो भारतीय पुलिस स्टेशन में दाख़िल FIR में कूड़ पधरो। पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन जी FIR हमले खे शकी बणाए छॾियो। ज़रियनि मूजिब पहलगाम पुलिस स्टेशन वाक़ई वारे हंध तां 6 किलोमीटर परे आहे। FIR मुताबिक़ पहलगाम हमलो 1:50 खां 2:20 ताईं जारी रहियो। हैरानगी तौर ते रुगो 10 मिंटनि अंदरि 2:30 ते FIR दाख़िल थी जेका अॻुवाट मंसूबे जो इशारो आहे। पाकिस्तान पारां भारत की अगराई जो भरपूर नमूने जवाब ॾियण जो ऐलान। पाक फौज मुल्की सलामती ऐं दिफ़ा लाइ मुकमल तौर तैयार आहे। भारत पाणी रोकियो त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। भारत हिक तरफ़ी तौर ते सिंध तास मुआहिदो मुअत्तल कयो, जंहिंखे रद्द कयूं था। सिंध तास मुआहिदो आलमी बैंक जी चाकड़ी में थियो हो। परॾी खाते जे तर्जमान शफ़क़त अली ख़ान जी ब्रीफिंग चवे तो भारत जे रवैये सबबि इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे नुक़सान जो ख़दशो आहे। वाघा बॉर्डर के हर क़िस्म जी अच वञ लाइ बंदि कयो वियो आहे। वीज़ा मुअत्तली जो फ़ैसिलो पाकिस्तान में मौजूद भारतीय सिख यात्रियुनि ते लागू न थींदो।
वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात खेसि पहलगाम वाक़े बाद भारत जे गैर ज़िम्मेवारी क़दमनि ऐं क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी पारां क़ौमी सलामती कमेटी जे वक़्तसिर फ़ैसिलनि जी वाखाण चवे थो भारत जे हथ ठोकियल इल्ज़ामनि ऐं गैर मंतक़ी क़दमनि जो को जवाज़ नाहे। दुश्मन कंहिं ग़लतफ़हमी में न रहे, पाकिस्तान जो दिफ़ा नाक़ाबिले शिकस्त आहे। क़ौमी सलामती कमेटी जा फ़ैसिला क़ौम जी दिलि जो आवाज़ आहिनि। क़ौमी सलामती कमेटी क़ौम जी उमीदनि जी तर्जमानी कई। समूरी क़ौम सलामती कमेटी जे फ़ैसिलनि ऐं क़दमनि सां गॾु बीठल आहे। आई सेनेट में भारतीय कदमनि ख़िलाफ़ मुज़म्मती ठारा इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर। भारत तरफ़ां पाकिस्तान ते लॻायल इल्ज़ाम रद्द। भारत तरफ़ां कंहिं बि अगराई जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान जी सलामती ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। ठहरा जो मतन परली वज़ीर इसाक डार चयो आहे त कंहिं बि मेरी अॻु सां पाकिस्तान तरफ़ ॾिठो त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मुज़म्मत करे थो। अहिड़ी का बि शाहिदी न आहे जो वाक़े खे पाकिस्तान सां ॻंढियो वञे। सिंधदास मुआहिदे में लिखियलु आहे त मुआहिदो इत्तफ़ाक़े राय सां ख़तमु करे सघिजे थो। सियासी फ़ैसिला करे छॾिया आहिनि। हाणे सभु हिकु पेज ते आहियूं।